साफ़ कयो असांजो मजबूरी थी वई सुबुह सां अची माल खाए विया मूंखे दखाणी आहिनि दिल मुराद शाह मुराद सलीम ये मां शाबेग जा पुट माना सॼो माल खाए विया आहिनि ना जाइज़ आहे पैसा हुया 10,000 वठी विया आहिनि हाणे चवनि था माना नफ़ो ॾे ब्याज ॾे उन खां पोइ मां 3 बकरियूं खाए विया आहिनि सुबुह वठी मूंखे दखाणी आहिनि असांखे इंसाफ़ कयो। अॼु छा नालो आहे तुंहिंजो? अफरोज़। पाण केरु थींदा? असां मार काथे वेठा हो? वरदड़े। छा मसलो थियो आदि? मसलो इहो ई आहे बसि खाए बकरियूं सुबुह दखाणी विया असांखे ना जाइज़ करे विया मां मुंहिंजो मुड़ुसु हुयो कोन मां अकेली वेठी हुयमि मुंहिंजी बकरियूं ॿाहिरि छुटियूं बीठियूं उन में मां खाया दखाणी खाए बकरियूं। तव्हांखे छाजे लाइ कयो? हुनजो छा मसलो हुयो? हुनजो पैसा हुया उन्हनि जा। घणा पैसा? 10,000 हुया 10,000 वठी विया हाणे चवनि असांखे व्याज ॾियो। 10,000 हुननि जा हुया वरी 10,000 ॿियो व्याज घुरनि पिया। व्याज घुरनि पिया वरी। पोइ तव्हांजे घर ते हमलो कयो? हा पोइ हमलो कयो मुंहिंजो घर वारो हुयो कोन। हा पोइ मां गोरी मां बकरियूं खाए विया। घणियूं छा छा खाए विया आहिनि? 2 लेला आहिनि हिकु बकरी आहे। पोइ तव्हां आदरपुर चौकी ते विया हो? पुलिस ओॾे बि वई आहियां मां ओॾे फरियाद ॾेई आई आहियां। पोइ उन छा उहा हाली चुप लॻी पई आहे। उन कुझु न कयो आहे? हाली अञा कुझु न कयो। हाणे छा मुतालबा तुंहिंजो? मूंखे इंसाफ़ खपे मुंहिंजी बकरियूं मोटनि मां त ना जाइज़ आहे छो थी आहे मूंखे इहो इंसाफ़ खपे।